सिंधिन जा मेला वो मेला मेला सिंधिन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा सिंधिन जा मेला वो मेला मेला सिंधिन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे गांधीधाम जी याद हुजे या सोनी हीराबाद हुजे मस्तन जा मेला वो मेला मेला मारुन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा सिंधिन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा मुंहिंजा यार सिंधी गुले गुलजार सिंधी सोनन में सोना सिंधी सोनी में हार सिंधी मुंहिंजा यार वफादार गुरगुदार सिंधी मुंहिंजा यार वफादार गुरगुदार सिंधी दुनिया जी गली गली में कंधा वापार सिंधी कंधा वापार सिंधी नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं मिरपुर ख़ास में जेको 49 मैंगो फेस्टिवल हर साल जहाँ जेके हिन साल भी लॻो आहे हिन साल जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मैंगो फेस्टिवल हाल में लॻो तव्हांखे असीं अॼु मैंगो फेस्टिवल जे हवाले सां ब्यूरो टाइम में इहो ॿुधाईंदा हलूं त हर साल जेको सूबाई वज़ीर या चूंडियल नुमाइंदा ईंदा हुआ मगर हिन साल जेको आहे को बि सूबाई वज़ीर शिरकत न कई आहे न के MP शिरकत कई आहे न MN शिरकत कई आहे जॾहिं त तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त 240 खां वधीक जेके अंबनि जूं वैरायटियूं रखी वियूं आहिनि जेके ते सेक्रेटरी ज़राइत पारां जेको आहे हिननि जो इफ़्तिताह कयो उन खां पोइ हिकु तक़रीब थी जॾहिं त हिते हिन मैंगो फेस्टिवल हाल में जेको सेंट्रल AC हुअण जे करे हितां जे इंतिज़ामिया जी नाहली जे करे AC वग़ैरह न हलण जे करे हिते जेके आबादगार आहिनि या गिरोड्स आया आहिनि जिन अंबनि जा स्टॉल लॻा आहिनि उहे सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि अचो त उन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जो छा चवणु आहे माज़रत सां गवर्नमेंट जी तरफ़ां त का इनिशिएट अहिड़ो मूंखे फ़िलहाल नज़र कोन आयो आहे अञा प्राइवेट सेक्टर ॿिया जेका आहिनि जीअं USAID आहे डिफरेंट ॿी एजेंसीज़ आहिनि उहे हिन ते वर्कआउट करनि पियूं प्राइवेटली जेका कंपनीज़ आहिनि उहे हिन ते वर्कआउट करनि पिया त हिन खे को सॉर्ट आउट कयूं ऐं मां ॾिठो त ही वेरी रैपिडली जेको आहे इहो जेको सडन डेथ वारो मामिलो आहे सॼा वण जेका सॼो वण सुके पियो ऐं हुन में इहो बीमारी एतिरी तेज़ी सां फैलिजे पई जे हिन खे कंट्रोल न कयो त हीअ जेका असां वारो बेल्ट आहे स्पेशली टेंडोलायर एंड मीरपुर ख़ासि जेको मेजर अंब पूरे पाकिस्तान में बल्कि थ्रू आउट द वर्ल्ड एक्सपोर्ट जेका हितां थींदी आहे स्पेशली सिंधड़ी जी उहो ख़तमु थी वेंदी इन लाइ इंतिहाई तवजो जी ज़रूरत आहे ऐं मां अवां जो थोराइतो आहियां त अवां जे ताउन सां अवां जे सिंध TV जे ताउन सां गवर्नमेंट खे मां इहो चवणु चाहियां थो त अवां हिन पासे थोरी तवजो ॾियो छो हिन इलाइक़े में ग्रोर जी ही मेजर सोर्स ऑफ इनकम आहे इन खे जे ईअं असां चऊं त ही ग्रोर जी जेको आहे पेंशन आहे ही ऑर्चर्ड जेका आहिनि ग्रोर जी पेंशन आहे ज़ाहिर हुनजी कमाई जो टाइम इहो आहे त जे ही ख़तमु थी वेंदा त ग्रोर छा कंदो तव्हां छा था सम्झो हींअर तकलीफ़ पाणी जी खोड़ सारे इलाइक़नि में खोट रही आहे इन सां भला अंब जेके मिठास में फ़र्क़ु पवंदो आहे न बिल्कुलु पवंदो साईं जीअं हाणे असां वारो हेठि वारो जेको इलाइक़ो आहे ही कुंदरी थी वियो नौकोट वारा इलाइक़ा थी विया हिन में अहिड़ी स्वीट अहिड़ी सॉइल स्वीट आहे पर बेड लॻी वियो आहे त उते पाणी कोन्हे पाणी न हुन जे करे हुन पासे त ऑर्चर्ड तक़रीबन तबाह थी विया आहिनि हाणे ग्रेजुअली हू प्रॉब्लम मथे अचे पियो वन मीरपुर ख़ासि ॾिसो अवां सांगड़ वारो एरियो ॾिसो नवाबशाह मां ॾिसो हिन में पाणी जी खोट अचे पई उन जे करे बि ही मेजर प्रॉब्लम थिए मिरपुर ख़ासि ज़िलो जेको सिंधड़ी अंबनि जे हवाले सां मशहूरी माणींदड़ ज़िलो हो सिंध में अंबनि जा बाग़ 1,25,000 एकड़नि ते मुश्तमिल आहे मिरपुर ख़ासि ज़िलो जेको अंबनि जी पैदावार जे हवाले सां पहिरें नंबर ते लेखियो वेंदो हो 2011 जी बरसातनि खां पोइ ज़िले में अंबनि जा बाग़ 40 एकड़ो सुकण खां पोइ हाणे मिरपुर ख़ासि अंबनि जी पैदावार जे हवाले सां 5 नंबर ते आहे सिंध में सिंधड़ी अंब इंडिया खां अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणेजो जे वालिद ख़ान साहब दीन मोहम्मद जुणेजो आंदो जंहिंजे करे उन तालुके जो नालो सिंधड़ी तो सुञातो वञे थो मिरपुर ख़ासि में शहीद बेनज़ीर भुट्टो मैंगो फेस्टिवल हाल में 3 ॾींहंनि वारी 49 अंबनि जो मेलो लॻायो वियो जिते शहरियुनि खे तफ़री मुहैया करण लाइ मलाखड़ो फैमिली म्यूज़िकल शो बॉक्सिंग क्रिकेट कोडी कोडी जा प्रोग्राम मुनक़द कया विया मैंगो फेस्टिवल जी इफ़्तिताही तक़रीब में सेक्रेटरी ज़रात अहमद बख्श नारे जो इफ़्तिताह कयो जिते डिविज़नल कमिश्नर साजिद जमाल अबड़ो डिप्टी कमिश्नर उस्मान महसूद मैंगो कमेटी जे चेयरमैन उमर बुघियो मंसूर चीमा लॻल अंबनि जी स्टॉलनि जो दौरो कयो आयल महिमान जे आदर भाव लाइ
आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वियो। मैंगो फेस्टिवल में अंबनि जूं 265 जिन्सूं नुमाइश लाइ रखियूं वयूं, जिन में सिंधड़ी, दादागीर देसी, सोनारो, नीलम, दसेड़ी, रावल, लाल बादशाह, अमन पहाड़, सिंगापुरी, अनमोल, साले भाई, जरदालू, बादामी ऐं ॿिया शामिल आहिनि। सिंध जे काफ़ी ज़िलनि मां उत्तर वारनि ज़िलनि मां बि ग्रोस आया आहिनि जिन हिते जेको आहे उहो लॻाया आहिनि पंहिंजा स्टॉल। उन्हनि खे मुबारक हुजे। कमिश्नर साहब खे रिक्वेस्ट कंदुमि त उन्हनि खे फैसिलिटेट कनि, जेके ॿाहिरि खां परे खां अचनि था दोस्त, उन्हनि खे फैसिलिटेट करण जी ज़रूरत आहे। असां वटि हिते रिसर्च फार्म आहे, हिन जो उरूज हूंदो उहो दौर हुयो 140 वैराइटीज़ अंबनि जूं हिते डेवलप थियूं ऐं उहे हिते ग्रो थींदियूं हुयूं। अहिड़ी का नई वैराइटी आहे जेका तव्हां डेवलप कई हुजे, ज़मीनदारनि डेवलप कई हुजे। इहे असांजे रिसर्च जा जेके इदारा आहिनि, कंहिं दौर में इहे मुख़्तलिफ़ जिन्सूं, मुख़्तलिफ़ क्राफ्ट जी जिन्सूं, मुख़्तलिफ़ जेके हॉर्टिकल्चर जूं उहे डेवलप थींदियूं हुयूं, इंट्रोड्यूस थींदियूं हुयूं। जीअं हाणे सिंधड़ी सॼी सिंध जेको आहे उहो सॼे दुनिया में असांजी पहचान आहे, लेकिन इहा बि कंहिं माण्हू जे महिनत जी हिकिड़ो नतीजो हो त उहा डेवलप थी वियो आहे। इहे ॿियूं वैराइटीज़ बि डेवलप थी सघनि थियूं। मूंखे इहो ॿुधायो वियो त हिकु अधु वैराइटी जेका मूंखे ॾेखारे बि वई, इहे नयूं वैराइटीज़ डेवलप थियूं आहिनि। हाणे वधीक मालिकनि खे ख़बर आहे त उहे बाक़ी नयूं आहिनि या असांजे लाइ नयूं आहिनि। बहरहाल इन में रिसर्च जी वॾी ज़रूरत आहे। मुंहिंजो मां रुगो एग्रीकल्चरिस्ट त कोन आहियां, पर जेके ऑब्ज़र्वेशन्स आहिनि थोरी घणियूं, उन में मां रुगो एतिरो अर्ज़ु कंदुसि त असां जेको थोरो घणो पढ़ूं था उन में हाणे मैंगो जी जेका प्रोडक्शन आहे उहा घटि थींदी पई वञे। माना 2 साल पहिरीं 3 साल पहिरीं मूं इहो किथे पढ़ियो त पाकिस्तान 5th नंबर ते आहे सॼे पाकिस्तान में प्रोडक्शन में, पर हिन साल अनफॉर्चुनेटली जॾहिं असां पढ़ियो त उहो 6th नंबर थी वियो आहे। ऐं इहे जेकॾहिं अञा कुझु साल असां पहिरीं वेंदासीं त असांजी प्रोडक्शन घणनि मुल्कनि खां घणो बहितर हुई ऐं यील्ड बि घणो बहितर हुई। पर उहो बि ठहियो रुगो पंजाब सां कंपेरिज़न कयूं था त अॼु खां 15 साल पहिरीं सिंध जेको आहे पंजाब खां वधीक यील्ड खणंदो हो ऐं वधीक प्रोडक्शन ॾींदो, पर हाणे पंजाब असां खां अॻियां निकिरी वियो आहे ऐं 50% 60% पंजाब जी जेका प्रोडक्शन आहे उहा असां खां मथे आहे। त हाणे सेक्रेटरी साहब बि माशाल्लाह हिते वेठा आहिनि, सब डायरेक्टर जनरल्स भी हिते वेठा आहिनि। इन शइ खे मां वरी ज़रूरु रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजी लेवल ते त उहो तमामु घणी महिनत ऑलरेडी कनि पिया, पर पोइ बि इहा रिक्वेस्ट कंदुसि त इन खे थोरो जेकॾहिं असां हिन वक़्त ते असां जेकॾहिं ब्रेक न ॾिनो, न रोकियो त अॻियां का ख़बर न आहे त केतिरो नुक़सानु थींदो। ऐं हीअ जेका पहचान आहे सिंध जी या सॼे पाकिस्तान जी, असांजी दुनिया में, इहा मुतासिर थियण जो तमामु इस दफ़ा आपको पता है 49th मैंगो फेस्टिवल हो रहा है। 48 पहले हो चुके हैं, हर साल होता है, और इस दफ़ा 49वां जो है वो चल रहा है। और इसमें मेन मकसद ये होता है कि मैंगो ग्रोथ प्रोडक्शन की प्रमोशन हो और लोग जो हैं ज़मींदार वो इनकरेज की जाएं ताकि किसी भी तरीके से ये जो है एक क्रॉप मैंगो का ये ख़राब ना हो जाए और ज़्यादा से ज़्यादा बढ़ जाए। इसलिए लोग बड़े खुशी से इसमें पार्टिसिपेट करते हैं और हुकूमत सिंध भी उनको फुली सपोर्ट कर रहे हैं। जैसे कल हमारे ओपनिंग सेरेमनी में सेक्रेटरी एग्रीकल्चर आए, मिनिस्टर एग्रीकल्चर ने आना था लेकिन वो किसी वजह से नहीं आ सके, तो ज़मींदारों ने अपने उनके साथ शेयर किए कि क्या उनके इश्यूज़ हैं और उसमें उन्होंने श्योर किया कि इंशाल्लाह वो जल्दी ही उन सारी चीज़ों को पूरा कर लेंगे। आबादगारनि खे ज़रिए ॼाण फिराम करण लाइ सेमिनार पिणु मुनक़द कयो वियो। मीरपुर ख़ासि त ज़राअत में मशहूरु आहे। तव्हांखे जस हुजे, तव्हांजा ज़मींदार जेके आहिनि तमामु रिफाइंड आहिनि ऐं तव्हांजे कमेटी खे बि जस हुजे जेको जिन ही फंक्शन ऑर्गेनाइज़ कयो आहे। पाणी जी बराबरि हेॾे खोट आहे, नवकोट, कुंडड़ी, तव्हांजो बि नालो पर तव्हां 2-3 ॾींहं अॻे त कोन हुयो पाणी, हाणे न आहे, दावड़ी आहे। पर मतिलबु आहे त पाणी हेॾे कुझु खोट आहे किन जाइनि ते। उहा ई हिकिड़ी असांजे लाइ थोरी मुश्किल ॻाल्हि आहे, पर उनजो बि इंशाल्लाह 3-4 साल जीअं
जीअं तव्हां ॾिनो आहे असांखे अरसो, अलाह ॾिनो आहे, महिरबानी तव्हांजी। त इन्हनि 3-4 सालनि में कोशिशि इहा कंदासीं या पाणी जी खोट कंहिं नमूने सां असां घटि करे सघूं। ख़ासि तौर ते सिंधड़ी अंबनि जे हवाले सां बि मशहूरु आहे। इहो सिंधड़ी अंब कॾहिं आयो, किथां आयो, हिन वक़्त ताईं केतिरियूं वैरायटियूं आहिनि पाण वटि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सिंध टीवी जो निहायत मशहूरु आहियां, ख़ासि तौर ते हितां जे रिपोर्टर नज़ीर भाउ जो, जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो ऐं असांजे हिन मैंगो फेस्टिवल में शरीक थिया। हीउ हिकिड़ो इहो ई वसीलो हूंदो आहे जेका हिते जेका शइ डिस्प्ले थियल आहिनि उनखे हिन हाल खां वठी ज़मींदार जी दहलीज़ ताईं मुंतक़िल करण ते ख़ासि तौर ते मीडिया जो अहम रोल रहियो आहे। इन हवाले सां जीअं तव्हां असांजे नज़ीर भाउ हिकु सुवालु कयो त अंब असुलु जेको सिंधड़ी अंब आहे तो असुलु इंडिया खां माइग्रेट थी सरदार मोहम्मद ख़ान जोणिया साहब जेको पंहिंजे फार्म ते मुंतक़िल कयो। 1970 में जॾहिं असांजो सिंध हार्टिकल्चर रिसर्च इंस्टीट्यूट सब स्टेशन हिते क़ाइमु थी त उन्हनि जा ग्राफ्ट खणी अची असांजे हिन हार्टिकल्चर मीरपुर जिते वॾो इंस्टीट्यूशन रहियल आहे उन वक़्तु हार्टिकल्चर रिसर्च स्टेशन हूंदी हुई। पोइ हिते हिननि टेक्नोलॉजी खे मुंतक़िल कयो। एज़ कम्पेयर टू दी इंडिया जे सिंधड़ी अंब असांजे सूबे सिंध में सुठो सर्वाइव कयो ऐं हाई पोटेशियम जी वैरायटी रही, हाई यील्डिंग रही। ऐं हुन में हिकिड़ी ॿी ख़सूसियात इहा हुई त जेका इंडिया में जॾहिं सिंधड़ी जो त उते न को फ्लेवर इंडिया सिंधड़ी अंब में हुई न को सिमाइल हुई, पर अलहमदुलिल्लाह जॾहिं सिंधड़ी अंब जो हिते क़याम पियो सूबे सिंध जे अंदरि त उन में हिकिड़े शइ जी ख़ासि ख़ासियत इहा रही त सिंधड़ी अंब जी सिमाइल तमामु सुठी हूंदी ऐं हुते फाइबर कंदो, हिते फाइबर न थियो आहे। ऐं हुते जेको सो पल्प घटि कंदो, हिते पल्प वधीक ॾींदो आहे, पर हुते जेका साइज़ बि घटि हूंदी। अलहमदुलिल्लाह हिते असां वटि अहिड़ा गिरोवर आहिनि, अहिड़ा हुननि जेका असां मेच्योर वण जेका हेल्दी पैदा कया आहिनि उन्हनि जो फी दाणो 750 खां वठी 1200 ग्राम थिए थो, पर उहो सॼो जो वेट जेका आहे टोटल विदाउट फाइबर हूंदी आहे, जंहिंजे करे असां सिंधड़ी अंब खे सभिनी अंबनि जो बादशाह चऊं था। उन खां पोइ हिते हाल इहा आहे त हिकु बि AC नथो हले ऐं जॾहिं त AC जो प्लांट लॻल आहे ऐं जेकॾहिं असां एग्रीकल्चर वारनि खे बि चयोसीं त भई हीअ AC छो नथा हलनि, चएसीं असांखे टेक ऑफ कोन थियो आहे। अञा DC कमिश्नर साहब सां ॻाल्हायोसीं, DC सां ॻाल्हायोसीं त उन चयो भई असांखे ख़बर ई कोन्हे, अञा ताईं मथे रहियो पियो आहे, टेक ऑफ कोन थियो आहे। हाणे हिन जो को AC कोन हले। हिते असांजा ज़मीनदार ॾाढो परेशान आहिनि, इस गर्मी में AC हले कोन थो ख़ाली पखे ते, ऐं काफ़ी माण्हू अचनि था ॾिसण जे लाइ, हिते का एंटरटेनमेंट कोन्हे ऐं हफ्स थिए थी। हाणे 2 ॾींहंनि में अंब सभु ॻाढ़ा थी विया, कचा अंब रखियलु हुया सभु ॻाढ़ा थी विया। सो असां CM साहब खां बि गुज़ारिश कंदासीं त हिनखे के हिकु पासे टेक ऑफ कनि, के एग्रीकल्चर खे लैंड खे ॾियनि। त हीउ हाल उहो आहे त असां हिन में कोल्ड स्टोरेज करे सघूं था, कोल्ड स्टोरेज थी सघंदो। असांजो AC प्लांट लॻल आहे, AC प्लांट उहो प्लांट लॻल आहे जो पूरे पाकिस्तान में हेॾो प्लांट कोन्हे। ऐं हिन हाल खे असीं ख़ाली मैंगो लाइ न पर असां हर सब्ज़ी लाइ बि कोल्ड स्टोरेज करे सघूं था। मैंगो फेस्टिवल में आयल हितां जा जेके नौजवाननि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा, हिननि जो चवण हिकु तरफ़ ख़ुशी बि थिए, ॿियो वरी हिते कुझु इंतिज़ामिया जी लापरवाही जे करे हितां कुझु जेके हिननि जा मोबाइल चोरी थी विया आहिनि। अचो त उन हवाले सां हितां जेके आयल आहिनि मैंगो फेस्टिवल में घुमण लाइ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त मैंगो फेस्टिवल तव्हां हिते कीअं ॾिठो, छाजे करे त हिते असां पाण इहो ॾिसूं पिया त इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबु हिन हाल में जेको सेंट्रल AC आहे उन में हींअर सख़्तु गर्मी लॻी पई आहे। उन हवाले सां तव्हांजे ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जो छा चवणु आहे, कीअं पियो लॻो तव्हांखे मैंगो? अस्सलाम वालेकुम। हिते मैंगो तक़रीबन जे नौजवान नस्ल आहे जिन्हनि खे अंबनि जे बारे में ख़बर कोन्हे, त सभु आया आहिनि हिते, तरह तरह जा अंब आहिनि। असांखे ख़बर बि पए कि पाकिस्तान में कहिड़ा कहिड़ा अंब आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे मीरपुर ख़ासि जो अंबनि जी जेका नुमाइश आहे तमामु फेमस आहे, जेके हैदराबाद कराची जेके ॿिन्हिनि नंढे इलाइक़नि में बि ख़बर आहे कि असांजे हिते मीरपुर ख़ासि में अंबनि जी नुमाइश लॻे थी, फ्रूट फार्म में तमामु फेमस आहे। सुठो आहे, जाम तमामु असांखे ख़ुशी थी आहे ॾाढी। तोखे कहिड़ो हिते फ़ाइदो थियो मैंगो फेस्टिवल? मूंखे फ़ाइदो कोन्हे थियो, मूंखे नुक़सानु थियो, मुंहिंजो मोबाइल निकिरी वियो आहे हितां। अच्छा, केॾी महिल मोबाइल निकिरी? हींअर मथे निकिरी वियो मोबाइल। ईअं जाम वेठा आहिनि छोरा, ईअं अचनि था फैमिली सां गॾु अचनि कोन था, पुलिस वारा हिते सिक्योरिटी एतिरी सख़्तु आहे कोन, ईअं ई कान मोबाइल निकिरी वियो पासे मां, खीसे में पियो निकिरी वियो। हा, असांखे हाणे ॾुख थियो आहे, असांखे दुख सां गॾु ख़ुशी बि थी आहे? हा, ख़ुशी थी आहे, बसि इहा ॾिठासीं अंब वंब ॾिठासीं, इहे जेके सामान ॾिठा शयूं। बेसिकली होम टाउन मुंहिंजो टंडोजाम ऐं डिस्ट्रिक्ट ऑल्सो हैदराबाद आहे। असां हुतां खां हिते आयल आहियूं। हिते तो छा ॾिठो? हिते माशाल्लाह असां कोसो मैंगो जो इलाही वैरायटी ॾिसूं। बेसिकली असां कोसो सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी सां वाबस्ता आहियूं, पर उते बि जेके से असां एतिरियूं वैरायटियूं जेके से स्टडी न कयूं, जेके माना ऑब्वियसली जेके असां हिते ॾिसी जेके माना
ॾिसी वैरायटी जेके माना असां हिते मुशाहिदो माणियो ऐं जेका असां माना नॉलेज हासिलु कई एतिरी माना असां हुते एग्रीकल्चर जिते पढ़ूं पिया असां उते स्टडी में बि जेके एतिरी वैरायटी असां न ॾिठियूं जेके माना हिते अची असां वैरायटी ॾिठियूं मैंगो जूं। कीअं पियो लॻे तव्हांखे मैंगो फेस्टिवल? सर ॾाढो ज़बरदस्त लॻे पियो ऐं हीउ मिरपुखास जी आवाम लाइ ॾाढो सुठो मौक़ो आहे इंजॉय करण जो, तफ़री करण जो। ऐं आऊं ॾाढो थोराइतो आहियां साईं काइम अली शाह साहब ऐं मिरपुखास डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो जंहिं ही प्रोग्राम अरेंज कयो ऐं जेको हर साल अरेंज कंदा आहिनि। ॾाढा असां थोराइता आहियूं इन्हनि माण्हुनि जा जेके अहिड़ा प्रोग्राम मिरपुखास में थियणु खपनि, छो करे मिरपुखास जे आवाम लाइ को बि तफ़री जो माहौल न आहे, को बि तफ़री जो माना हिकिड़ो पॉइंट न आहे। इन लाइ आऊं मिरपुखास गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट के गुजारिश कंदुसि त महिरबानी करे अहिड़ा प्रोग्राम असांजी सिटी में रोज़ ब रोज़ महीने ॿी महीने थींदा रहनि। कैसे लग रहा है आपको ये मैंगो फेस्टिवल? बहुत अच्छा लग रहा है। यहाँ पर बहुत सारे मुख्तलिफ़ किस्म के लोग आए हुए हैं। यहाँ पर मुख्तलिफ़ किस्म के आमों की नुमाइश है। यहाँ पर इतने सारे आम हैं, हर किस्म के आम हैं। यानी कि मिरपुखास में हमें हर तरह का आम मिलेगा। मिरपुखास ऐसा शहर है जो मतलब मैंगो का बादशाह कहा जाता है। तो यहाँ पर हमें यहाँ पर दुनिया भर से लोग जो आते हैं वो यहाँ पर आम देखने के लिए आते हैं। जैसे ये लोग कराची से आए हुए हैं, ये ख़ास तौर पर यहाँ पर आम ये फेस्टिवल देखने आए हुए हैं। तो जो है हमें यहाँ पर बहुत ज़्यादा मज़ा आ रहा है। यहाँ पर ऊपर जो है बहुत सारे मुख्तलिफ़ किस्म के स्टॉल लगे हुए हैं। यहाँ पर जो है इसमें बहुत सारी इन्फॉर्मेशन भी है। यहाँ पर हम देख सकते हैं कि अगर कोई लिखना चाहे आमों के बारे में तफसील से तो हम यहाँ पर आएँ और हम हर एक आम को देखें और इसके बारे में जानना चाहें तो ये एक बेहतरीन जगह है। और मैं इसके ऑनर को जो है बहुत ज़्यादा सलाम पेश करती हूँ कि उन्होंने ये फेस्टिवल अरेंज किया और जो है ये हमारे लिए एक तफरी की जगह है, क्योंकि मिरपुखास में ऐसी कोई तफरी की जगह नहीं है कि जहाँ हम जाएँ और मतलब जो है तफरी करें। कितना आया था? असां त तलके मिरपुरखास अला बचा राजड़ फ्रूट फार्म आहे चंड मोर मिरपुरखास। कितने अर्से का था स्टॉल लगाया? असां तकरीबन हिते 8-10 साल खां ईंदा रहंदा आहियूं। कॾहिं भला तव्हांखे इनाम मिलियो आहे या ईअं लॻाए ईंदा आहियो? न बिल्कुलु इनाम हर साल तकरीबन खणंदा आया आहियूं। फर्स्ट सेकेंड थर्ड बी कैटेगरीज़ जे अंदरि। केतिरी वैरायटियूं अंबनि जूं तव्हां रखियल? तकरीबन 100 प्लस आहिनि, 100 खां मथे आहिनि। इनाम भला तव्हांखे मिले थो, केतिरो इनाम मिलंदो आहे? तव्हां छा था सम्झो को वधीक मिलो आहे या घटि इनाम? इनाम घटि आहे, इनाम घटि आहे। जी असांखे मैंगो फेस्टिवल ॾाढो सुठो लॻो, पर हिन में कमियूं हींअर ॾाढियूं आहिनि। त हिन में हींअर AC कोन लॻल ऐं मीना बाज़ार बि कोन लॻी आहे। जाम शयूं हिन में घटि शयूं लॻियूं आहिनि ऐं हिन में हींअर अंबनि जूं क़िस्मूं बि घटि आहिनि। कराची से आए हैं हम यहाँ मैंगो फेस्टिवल देखने के लिए, लेकिन हमें यहाँ आम नहीं मिले खाने के लिए। जाम सुठो लॻंदो आहे। हर साल असां ईंदा आहियूं हिते। एॾा अंबनि जा क़िस्म आहिनि, एॾी महिनत आहे अलाह साईं जी। माना कुदरत खे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहियूं। ॿार बि ॾाढो इंजॉय कंदा आहिनि। ऐं अंबनि जी माना क़िस्मनि खे ॾाढो सुठो लॻंदो आहे। मूमल अंब एॾी माना मुलायम ऐं केॾो कुदरत ठाहियो आहे, तमामु माना सुठो लॻंदो आहे। हेलो, आई एम अक्सर एंड मुंहिंजी कास्ट लगारिया ऐं हीउ फेस्टिवल ॾाढो सुठो आहे ऐं ॾाढो मज़ो बि अचे पियो ऐं इंजॉय बि जाम पिया करूं। लेकिन हिते माना थोरो मज़ो बि जाम पियो अचे हद खां वधीक। हिते जेको क्वालिटीज़ वग़ैरह आहिनि जाम सुठियूं आहिनि ऐं मैंगोज़ वग़ैरह पंहिंजी पंहिंजी क़िस्म जा आहिनि जेके असां कॾहिं ज़िंदगी में न ॾिठा उहे आहिनि ऐं ॾाढो मज़ो पियो अचे हिते ऐं असां इंजॉय बि जाम कयो। अॻे साल पिया असीं हींअर बि आया ऐं इंशाअल्लाह आईंदे साल बि ईंदासीं अगरि हू शो हूंदो। सिंध जी सकाफ़ती रांदि मलाखड़ो पिणु थियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ मल पहलवान ज़ोर आज़मायो। पहलवान वारा तो करे घुमा वाह पहलवान घुमाए दो सारी तेज गामा सारी वाला घुमाए दो पहलवान लगे ताड़ी वाला ताड़ी वाला इंशाल्लाह ताला सको जबो वारे सारी आई और वही गर्दन में दिल्ली वाले सारिया वाला पहलवान और वाला बकरे सीधी बच्चे को वही सीधी लगा दो तगाड़ दो और सीधी अली दिलो मरी तगाड़ में पहलवान सीधी वाला पर मरी सीधी काबू कर बिठवा वही काबू दियो मरी पहलवान हाथ निकली हो मरी जो अरे रोके सीधी ना पर अल्लाह फैसला कर दो हाथ निकली हो पर अल्लाह फैसला मीरपुर खास वालों ये तो अल्लाह वट फैसलो पहलवान आराम करे दिल्ली लोग बेचारियां पहलवान होगा केंद्र मरियो होगा वाले सारी घुमा दो वरी लगे ताड़ी वाले दाढ़ी लगे ताड़ी वाले दोस्त के लिए
अल्लाह से मरीद अल्लाह बाकी एकड़ो ट्रिप में दे दो आइयो तो सीधी झूमर पे पाए माइट चढ़े तो माइट झूमर हम तो अल्लाह से पैस लो तो तालियां समझान जो आई काफी सारे दोस्तों जो मेरा गुलाम सबीर इसकारी साहब ये तो मुख्तार गाल शुजाबाद पहलवान ये दुनिया महलाखड़े में मेहमान ख़ास तौर मीर अनवर टालपुर, इस्माइल मरी, असिस्टेंट कमिश्नर हफ़ीज़ लगारी का सवाइ वॾे अंग में ऑफिसरनि ऐं शहरियनि पिणु शिरकत कई। मल पहलवान पहिरियां ई ॿिए टे जोड़ में नगद ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। आप सहूलत सां पहलवान काने का हुकूमती का सहकार कोन्हे को। असां सिंध हुकूमत वज़ीर आला साईं कामिल शाह खे चऊं था त असां मलनि लाइ कुझु सोचियो वञे। असां हुकूमती का सहकार मल एसोसिएशन सां न आहे। जेको बि ऑफिसर आहे पंहिंजो पेट भरण लाइ तयारु आहे। असांजे लाइ को सहकार न आहे या ग़रीब आवाम आहे जेका असां सहकार कंदी आहे, 5 रुपया ॾींदी आहे। असां उन ते गुज़ारो हलाईंदा आहियूं, हीअ जानू उन ते ठाहींदा आहियूं। हुकूमत को बि सहकार असां न आहे अॼु ताणी बि। का बि सहूलियत कने असीं जेको पंहिंजी जान पाण वेठा आहियूं, पंहिंजे ख़र्च ते पिया हलूं। असांजी हुकूमत को बि सहारो कोन्हे ऐं हुकूमत खे खपे त असांजी वार करे पहलवाननि जी। ऐं तमामु हींअर घटि पहलवान माण्हू नशा पिया कनि। असांखे जेको हुकूमत खे खपे त असांखे संभाले पहलवाननि खे। साईं सहूलियत त अञा त का बि कान्हे। जीअं हुकूमतूं गुज़रियूं थियूं अचनि, जीअं असांजा वॾा वॾा हुकूमत ते अचनि था, ऑफिसर तबिका अचनि था या वज़ीर मिनिस्टर त ॻाल्हियूं कयो था वञनि, कनि कुझु कोन था। हाली असां जेके आहियूं पहलवान सभु ग़रीब माण्हू आहिनि ऐं कंहिं बि हुकूमत में को बि असांखे सहूलियत न मिली आहे। जीअं बि असांखे मल विड़ंदे थिया आहिनि, असांखे अॼु 3 साल मल विड़ंदे थिया आहिनि, का बि सहूलियत कान, न नौकिरी आहे न असांजो पघार आहे। ऐं ईअं बि कंहिंजा गोॾा चॾा थी विया आहिनि, को पुराणा थी विया रिटायर थी विया आहिनि, पर उन्हनि जे लाइ बि का बि सोचो कोन थो वञे। ऐं असांजी वधि में वधि पंहिंजो सैयद कामिल शाह खे या पंहिंजो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे इन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे असां पहलवान जे लाइ कुझु कयो वञे। 49 मैंगो फेस्टिवल के हवाले से फैमिली म्यूज़िकल शो मुनक़द थियो, जंहिंजी इफ़्तिताह ते शानदार आतिशबाज़ी कई वई। म्यूज़िकल शो में सिंध के मशहूर फ़नकारन अहमद मुग़ल, शफ़ी फ़कीर, समीना कंवल, सांवल मारल ग्रुप, खुशबू लगारी, कादर मिठू समेत बिन फ़नकारन फ़न जो मुज़ाहिरो कयो, जिते शहरियन, सियासी समाजी अगवाणन, अमलदारन वॾे तादाद में शिरकत कई। डिविज़नल कमिश्नर साजिद जमाल अबड़ो, DC ओस्मान महसूद, DC थरपाकर आसिफ इकराम, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल हफ़ीज़ लगारी, अल्लाह दाऊद पोटो समेत शिरकत कंदड़न शहरिन फ़नकारन के खूब दाद ॾिनी। सांस पे एतबार करूं तो कैसे करूं, जो अभी मैंने सिंधी में बताया। इस सांस पे एतबार करूं तो कैसे करूं, किसी शौक से मोहब्बत करूं तो कैसे करूं। इस सांस पे एतबार करूं तो कैसे करूं, किसी शौक से मोहब्बत करूं तो कैसे करूं। ये यकीन है कि वो मान कर फिर रूठ जाएगा, ये यकीन है कि वो मान कर फिर रूठ जाएगा। कुछ लम्हों के लिए सुलह करूं तो कैसे करूं। ताजे समझियो तो फनकार लाए तो ताड़ी हो जाए दो ताड़ियूं ऐं असां वधीक इंतज़ारु न कराइणु घुरिजे, ॾाढो इंतज़ारु कयो। सो बिना देर जे, बिना ताख़ीर जे असां तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में घुराईंदासीं अहमद मुग़ल।
सोहरन जा मेला ओ मेला सादा रहमान जे पासे कोआ भगवान जे पासे आऊं सजदो उन्हीं खे ॾियां आऊं सजदो उन्हीं खे ॾियां जेको इंसान जे पासे गाड़ी हिकिड़ी पुरानी हाणे स्टार्ट नथी जे स्टार्ट थिए 6-7 ॾींहं हिकिड़ी जॻह ते बीह रही हिकिड़ी जॻह ते 6-7 ॾींहं ते बीह रही त कुतो रोज़ जो हेठां वेहो रहे ड्राइवर उन ॾींहुं ज़रूरत गाॾी जी पई ड्राइवर आयो दरवाज़ो खोले वेठो सलब तो गाॾी नथी स्टार्ट हेठां कुतो रोक थो करे
दरवाज़ो खोले बैठो दरवाज़ो बंद सलब भाई हेठा कुतो ड्राइवर परेशान गाड़ी हिकिड़ी ॿ आवाज़ छा जान हिकिड़ो त गाॾी जो ॿियो आवाज़ छा जो वरी सल भाई लेट सल भाई गाॾी स्टार्ट कुतो निकिरियो हाणे गाॾी हले पई कुतो पाए दौड़ंदो त गाॾी वारे ब्रेक कयो कुतो डब में भॼियो रेलवे स्टेशन ते बॉक्सिंग जो मुकाबलो थियो पीसीपी ग्राउंड में क्रिकेट मैच पुण मुनक़द कयो वियो फ्रूट फार्म ग्राउंड में कोडी इहो मैच थियो सत्तार बलोच मुकाबलो जारी तव्हांजी नज़रुनि जे साम्हूं कैंची लॻी चुकी ऐं गीलाड़ो चालू आहे ऐं लीक ते पुॼियो लॻे ताड़ी घटि में घटि 5 रुपया त हूंदा में ऐं लोटाड़ो चालू आहे ऐं मुकाबलो जारी आहे ऐं कैंची कढण जी कोशिश में निकिरी चुकी हथ पइजी चुको ऐं लॻे ताड़ी इहो वरी लॻे ताड़ी शाकिर चांडेला लॻे ताड़ी समझो जुड़ो ऐं सत्तार बलोच अॻियां पर नंढड़ो कहिड़ो हलो जहिड़ो मैं जे थड़नि में चिचड़ चंबड़ी वञे इहे टगुनि में चंबड़ियो इन छोकिरे लाइ ताड़ी कारेला वाड़ छोकिरा हुआ छोकिरो हुआ चंबड़ीअ में जे थड़नि वांगुरु मुकाबलो जारी लॻे ताड़ी सत्तार बलोच लाइ मैंगो फेस्टिवल की पुजाणी ते वॾो वज़ीर सैयद कायम अली शाह सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह MNA नवाब यूसुफ टालपुर MPA सैयद अली नवाज शाह MPA खैरुनिसा मुग़ल लॻल अंबनि जी निमाइश में स्टॉलनि जो दौरो कयो जंहिं बाद बहितरीन स्टॉल लॻाईंदड़ खे इनाम ॾियण लाइ तक़रीब थी जंहिंमें वज़ीर आला सिंध A, B ऐं C कैटेगरी में पहिरियों ॿियूं ऐं टियूं नंबर हासिलु कंदड़नि खे नगद इनाम ऐं शील्डूं ॾिनियूं वक्त के लिहाज से छाकाणि जो यो फसल है तमाम थोड़े वक्त के लाए इन करे एतरी उपत नथी थे मानू किन जायन ते अंबन के बदरा बया फसल पोखण के लाए तैयार मूँ ते एक सेमिनार ही जैमें यह गाल थी मूँ उन्हनि खे चयो त अंबन जी जेके असां वटि अंब थियनि था ॿियनि मुल्कनि में थियनि था इंडिया में तमाम सुठा मशहूर अंब थियनि था ॿियो वरी मूं ॿुधो त मैक्सिको में अंब थींदा आहिनि पर असांजूं वैराइटीज़ जेके आहिनि ॿियनि खां घटि कोन आहिनि ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त गवर्नमेंट जेतिरो थी सघे ख़ासि तरह सां मर्कज़ी सरकार
उहा कोशिशि करे ऐं असांजा जेके मुख़्तलिफ़ वैराइटीज़ जेके अॼु बि मूंखे ॾेखारिया विया इन्हनि जी तशहीर करे ॿाहिरि मुख़्तलिफ़ मुल्कनि में ॿुधाए बि ऐं इहे जिन्सूं ॾेखारे बि त अहिड़े क़िस्म जा अंब असां वटि आहिनि। तक़रीब ख़त्म थींदे ई स्टाल लॻाईंदड़ आबादगारनि मथां शहरी ऐं पुलिस एहलकार अंब लुटण लाइ कड़की पिया। शहरनि ऐं एहलकारनि में ॾंदचक ऐं झड़पूं। राम नाम जप नफ़री जेका है चारों तरफ अंदर बाहर तमाम सुठे नमूने डिप्लॉयमेंट कई है। अल्लाह जी मेहरबानी से 2 इवेंट असांजा जेके 2 ॾींहं गुज़री चुका आहिनि जंहिंमें बिल्कुल पुलिस जी कंहिं क़िस्म जी इनमें कोताही न थी आहे पुलिस बिल्कुल पंहिंजी ड्यूटी ते सही तरीक़े से अलर्ट रही है। अॼु भी असांजे जेका है सो तमाम सुठे नमूने से नफ़री जी जेका है सो डिप्लॉयमेंट थियल है ॿाहिरां भी अंदरां भी। तो इंशाअल्लाह ताला अॼु भी असांजी जेका डिप्लॉयमेंट आहे उन जे मुताबिक़ ही तमाम ख़ैर ख़ैरियत सां सुठे नमूने इवेंट गुज़री वेंदो असांजा बंदोबस्त तमाम सुठो हाई लेवल जो वॾी प्लानिंग सां नफ़री लॻियल है उन में इंशाअल्लाह ताला असांजो सॼो सिस्टम जेको आहे सही रहंदो। अहिड़ी तरह मैंगो फेस्टिवल जूं तक़रीबूं 3 ॾींहं पुॼाणी ते पहुतियूं पर पहिरियों खां हिन साल नुमाइश जी तशहरी मुहिम न हलण करे आबादगारनि आम माण्हुनि घटि शिरकत कई। सुठो हाणे एतिरो सुठो कोन्हे गर्मी जे हिसाब सां छा चइबो एतिरा स्टाल न लॻल आहिनि अञा अॻे मीना बाज़ार बि लॻंदी घणो स्टाल लॻंदा पर हाणे त कुझु बि कोन्हे पोइ छाजे करे छा बजट कम आहे या असां पाकिस्तान जा हालात ख़राबु आहिनि सम्झ में नथो अचे ॻाल्हि इहा कंहिंखे अपील कयूं केरु ॿुधंदा हिते सभु गूंगा ॿोड़ा आहिनि केरु ॿुधंदो कराची जा हालात ॾिसो त केॾा ख़राबु लॻा पिया आहिनि हे सभु हिते गूंगा असांजी सिंधी ईअं तबाह थी वेंदी बसि इहो असांजी हुकूमत खे माना सवाल बि आहे जवाबु आहे त असांजी कराची खे छा थी वियो आहे हिन महिल बसि पूरी सिंध तबाह आहे सभु असांजा पीपी जा सभु असांजा मोटर सभु असांजा कुझु का बि ॻाल्हि कान्हे का गंदगी केतिरी लॻी पई आहे पूरे मुल्क में ख़ासि करे असांजी सिंध में त इन करे मां पंहिंजे हुकुमरान खे पंहिंजे वॾनि खे अपील थी कयां त ॿाहूं थी वधां कुझु असांजी सिंध जो ख़्यालु कनि कुझु घटिताई कनि गर्मी केॾी आहे महांगाई केॾी आहे लाइट केॾी थी वञे इहो त ॾिसो न हिकिड़ो मिंट लाइट हली थी वञे लाइट जे करे ई असांजो माना सिस्टम ई ख़राबु थी वियो आहे भाऊ इन करे जो हिते घणी सहूलियत कान्हे का न एसियूं हुने न लाइट वग़ैरह लाइट हर वञे थी अचे थी पहिरें अञा घणा हूंदा हींअर एॾी गर्मी आहे जो माण्हू वीचारा अची नथा सघनि परे परे खां हींअर गर्मियूं केॾियूं आहिनि भाऊ अगरि हिते एसी हुजे या सहूलियत हुजे या हिते फ्रूट फार्म जी संभाल हुजे त माण्हू अची था सघनि हिते एतिरी संभाल न आहे भाऊ। अच्छा लगा यहाँ पे आकर लेकिन क्या था कि काफ़ी लोग इधर जो कम है उसकी वजह मुझे लग रही है या तो एडवर्टाइजमेंट इसकी नहीं की गई है ताकि लोगों को पता चले न्यू वैरायटीज़ के हवाले से कि प्लांटेशन में क्या हो रहा है हमारी ब्रीडिंग के हवाले से पता चले मैंगोज़ के बारे में पता चले सिर्फ 2-4 नाम लोगों को पता हैं और इसमें ग्रोअर लोग हैं जो कि ज़रा यूनिवर्सिटी के अंदर हैं या जो दूसरे जो बड़े पैमाने पे इन्होंने मैंगोज़ लगाए हैं वो इधर नज़र आ रहे हैं जो घरों में की हुई जिन लोगों ने हॉर्टिकल्चर का लोगों को नहीं पता है प्लांट ब्रीडिंग का नहीं पता है जेनेटिक्स का नहीं पता है कि मैंगोज़ में कितनी नस्लें हैं कितनी चीज़ें आ रही हैं तो इसमें काफ़ी लोग हैं जो बच्चे नज़र नहीं आ रहे हैं बड़े लोग काफ़ी आ रहे हैं जो कि मुझे नहीं लगता कि वो इंटरेस्ट ले रहे हैं। जीअं त करप्शन आम हुअण करे अंबनि जी नुमाइश ऐं घुर्बल नतीजनि में करप्शन सबबि हितां जे आबादगारनि खे को बि लाभ न मिलियो आहे। हर साल मिरपुखास में एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन क़ाइमु करणु बाग़ क़ाइमु करण लाइ सरकारी सतह ते नर्सरियूं क़ाइमु करे मुफ़्त चकियूं फ़िराम करण जहिड़ा ऐलान त कया विया पर अॼु ताईं अमल न थियो। मिरपुखास अंबनि जे मंडी में घुर्बल सहूलियतूं मुयसर न हुअण करे आबादगारनि वापारियुनि खे शदीद तकलीफ़ जो मुंहुं ॾियणो पवे थो। 49 मैंगो फेस्टिवल में जिते माण्हू घुट ऐं ॿुसड़ जे माहौल में हूंदा आहिनि उते मैंगो फेस्टिवल में हितां जे मिरपुखास समेत ॿियनि इलाइक़नि जे आवाम खे
तफ़री मिले थी। हिते मैंगो 49 मैंगो फेस्टिवल में मिरपुर ख़ासि समेत ॿियनि इलाइक़नि खां अची हितां जा माण्हू मिरपुर ख़ासि जेको शहर अंबनि जे हवाले सां मशहूरु आहे, उते जा अंब ॾिसंदा आहिनि। उन खां अलावा हितां जो जेको मलाखड़ो, हितां जेके बॉक्सिंग ऐं उन खां पोइ म्यूज़िकल शो में माण्हू हिते अची ख़ूब तफ़री हासिलु कनि था। मैंगो फेस्टिवल में नंढड़ा ॿार मर्द औरतूं सभु घुमी हिकिड़ो सुठे माहौल में हलनि था। हुकूमत खे घुरिजे त हिते जेके रहियल जेके मसइला आहिनि उनखे फौरी तौर ते हल कयो वञे। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पवार, सिंध TV न्यूज़ मिरपुर ख़ासि।